अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जे हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। उन्हनि दोस्तनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे जेके शमन अली मिरालीअ जा परस्तार आहिनि। दोस्तों उहा कहिड़ी ख़ुशख़बरी आहे इहो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कॉमेंट कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शमन अली मिराली साहब जे न्यू एल्बम जी तयारी शुरू थी चुकी आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन एल्बम में तमामु सिंध जे मशहूर शाइरनि जी पिणु शाइरी आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन एल्बम जा चीफ सिलेक्शन केरु आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन एल्बम जा चीफ सिलेक्शन आहिनि शफ़क़त मुग़ेरी, ज़मा ख़ासकेली, ज़ुल्फ़कार बुरड़ो। तमामु बहितरीन ही एल्बम तैयार थी रहियो आहे। दोस्तों शमन अली मिराली साहब जो जेको ईद उल फितर ते एल्बम रिलीज़ कयो वियो हो उहो तव्हांखे कीअं लॻो इहो मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही एल्बम जेको अची रहियो आहे ईद उल अज़हा ते रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही एल्बम कहिड़ी कंपनी में रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शमन मिराली ऑफिशियल यूट्यूब चैनल ते रिलीज़ कयो वेंदो, यानी SM प्रोडक्शन में ही एल्बम नंबर 6 शमन अली मिरालीअ जो SM प्रोडक्शन में रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो हूंदो। जे अगरि तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कॉमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।